पूरी सिंध जियां तालके फैज़गंज जे शहरन पकाचांग, भंगू बहाण, कोतलालू, अकरी, करोंडी तोड़े ॿियनि नंढनि शहरनि में भी महांगाई जो तूफ़ान मथल आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे फैज़गंज मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर शाहिद चांग। जी शाहिद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पूरी सिंध जियां तालके फैज़गंज जे शहर पकाचांग, भंगू बेण, कोटलालू, अकरी, करोंडी तोड़े ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में बि महांगाई जो तूफ़ान। आम वापे जूं शयूं, सब्ज़ी, गोश्त, मच्छी, खीर ग़रीबनि जी पहुच खां परे। मिस्कीन मज़दूर ॾियारीदार सख़्त परेशान। केमिकल मिलियल खीर जो रेट पिणु आसमान सां ॻाल्हियूं करण लॻो। एसी फैज़गंज जी ख़ामोशी सवालिया निशान। शहरनि ऐं आम माण्हुनि डीसी खैरपुर ऐं वसवारनि खे अपील कंदे चयो त ग़लत मुनाफ़िक़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे रोज़मर्रे जी शयुनि जूं रेट लिस्टूं लॻाए शयुनि जे अघनि ते कंट्रोल करायो वञे। जी महिरबानी शाहिद, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची